अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRE अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरैया जी ख़िदमत में हाज़िर आहे। इंटरव्यू कमेटी जे रूम में वेठा आहियो, अव्हां खे चवनि था त बाबा अॼुकल्ह मीहोगीअ जी मुंद आहे, ॿुधाईंदो तव्हां असांखे त छा साईं जो कहिड़ो सुर आहे जंहिंमें मींहं जो ज़िक्र थियलु आहे। तव्हां चवंदो साईं सुर सारंग। वरी तव्हांखे चवंदा भला मीहोगीअ जे हवाले सां, मींहं जे हवाले सां कुझु सिंधीअ में पहाका चवणियूं मशहूरु आहिनि, तव्हां कुझु ॿुधाईंदो असांखे। तव्हां चवंदो साईं चवंदा आहिनि त उहो की कजे जो मींहं वसंदे कमु अचे। अच्छा बाबा इन जी भला माना छा आहे? तव्हां चवंदो साईं इन जो मक़सदु इहो आहे त कुझु ॾुखीअ वेल लाइ बचाए रखो। नंबर 1 ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त अहिड़ो वर्ताव कयो जो सुभाणे बर्दाश्त में करे सघो। इन जा ॿ मतिलब थी सघनि था, उहो की कजे जो मींहं वसंदे कमु अचे। अच्छा ॿी ॻाल्हि भला ॿियो कहिड़ो आहे मींहं जे हवाले सां पहाको चवणी जेका मशहूरु आहे? अञा ॿुधायो। तव्हां चवंदो साईं सिंधीअ में चवंदा आहिनि बाबा एॾो तेज़ पिया आयो, वाह मींहुं कंदो पिया आयो, वाह मींहुं कंदो पिया आयो, यानी एॾो तेज़ पिया आयो, माना रफ़्तार ज़ाहिर थो करे वाह मींहुं कंदे। अञा भला मींहं जे हवाले सां कुझु यादि पए थो तव्हांखे? साईं हा हिकिड़ी चवणी आहे त मींहुं मुटे हिकु पहर ऐं मन मुटे 4 पहर 8 पहर। अच्छा भला वरी हाणे तव्हांखे वठी था वञनि परमानंद मेवाराम जे बारे में तव्हां ॿुधाईंदो त हुन लुगत जे हवाले सां कहिड़ो कमु कयो आहे? लुगत नवीसीअ जे हवाले सां तव्हां चवंदो साईं हुन सिंधी अंग्रेज़ी लुगत लिखी आहे ऐं अंग्रेज़ी सिंधी लुगत लिखी अथई। 2 किताब हुन जा अहम आहिनि, अंग्रेज़ी सिंधी लुगत ऐं सिंधी अंग्रेज़ी लुगत। अच्छा वरी तव्हांखे चवनि था भला इहो ॿुधाईंदो असांखे त सोढनि जी साहिबी हिकिड़ो किताबु आहे, उहो उनजो लेखक केरु आहे? तव्हां चवंदो साईं काको भिरूमल। अच्छा हिकिड़ो नाविल आहे विश्वास, तव्हां ॿुधाईंदो त हुनजो लेखक केरु आहे? तव्हां चवंदो साईं मोहन कल्पना। अच्छा मोहन कल्पना बाबा किथां जो हो? तव्हां चवंदो साईं कोटड़ीअ जो हो। अच्छा भला इहो असांखे तव्हां ॿुधाईंदो त हिकिड़ो नाविल आहे उॾोही, इहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इख़लाक़ अंसारीअ जो आहे। भला इहो तव्हां ॿुधाईंदो त हिकु ॿियो नाविल आहे जंहिंखे चऊं था असां रहिजी वियल मंज़र, इहो भला नाविल कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो तारिक आलम अबड़े साहिब जो आहे, रहिजी वियल मंज़र। अच्छा बाबा तारिक आलम अबड़े जो हिकिड़ो शाइरीअ जो किताब बि आहे, ॿुधाईंदो हुनजो नालो छा आहे? हा साईं हुनजो नालो आहे मोरन ऊचा घाट। अच्छा बाबा भला ऊचा घाट पहाड़नि जा, इहो किताबु कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो नजम अब्बासी साहिब जो किताबु आहे। अच्छा भला इहो ॿुधाईंदो त सिंध जा माण्हू, सिंध जा क़दीम शहर ऐं क़दीम माण्हू, इहो किताबु कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो मिर्ज़ा कलीश बेग साहिब जो किताबु आहे। अच्छा हिकिड़ो मज़मून आहे ॾाढियारे जबल जो शेर, ॿुधाईंदो इहो कंहिंजो लिखियलु आहे? तव्हां चवंदो साईं इहो बि मिर्ज़ा कलीश बेग साहिब जो आहे। अच्छा ख़ैरपुर जे मीरनि जो इल्मु अदब में हिसो, ही हिकिड़ी PhD थीसिस आहे, ॿुधाईंदो इहो कंहिंजी आहे? तव्हां चवंदो साईं इहो प्रोफेसर अता मोहम्मद हामी साहिब जी थीसिस आहे। अच्छा भला इहो ॿुधाईंदो असांखे त डॉक्टर शाहनवाज़ सोढर जी PhD थीसिस जो मौज़ू कहिड़ो आहे? तव्हां चवंदो साईं शाह लतीफ़। अच्छा छा हुनजी पूरी PhD जेका थीसिस आहे हुनजो नालो ॿुधायो तव्हां? तव्हां चवंदो साईं शाह लतीफ़ ऐं सिंधी सकाफ़त। अच्छा भला शाह लतीफ़ जी शाइरी, शाह लतीफ़ जी अक्सी शाइरी, इहो मज़मून कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो डॉक्टर तनवीर अब्बासी साहिब जो मज़मून आहे। अच्छा वरी तव्हांखे चवंदा भला उहो कहिड़ो हाकिम आहे कलोड़ो जेको शाइर बि हो, तमामु वॾो शाइर हो? तव्हां चवंदो साईं मियां सरफराज़ कलोड़ो, उहो शाइर हो। अच्छा भला उहो कहिड़ो शाइर हो बाबा जेको जंहिंखे भलनि घोड़नि जो शौक़ु हो, पालींदो हो भला घोड़ा? तव्हां चवंदो साईं उहो मियां शाह इनायत रिज़वी। मियां शाह इनायत रिज़वी जे बारे में ॿुधाइनि था पिया त उनखे भला घोड़ा पालण जो शौक़ु हूंदो हो ऐं हुनजे तंबल में ज़बरदस्त इलाही घोड़ा हूंदा हुआ। अच्छा भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त बयानुल आरिफ़ीन ऐं सिंधीअ जी तदवीन, बयानुल आरिफ़ीन जी सिंधीअ में तदवीन, इहा जेको किताबु आहे उहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं मेमून अब्दुल मजीद सिंधी साहिब जो आहे। अच्छा बाबा मेमून अब्दुल मजीद सिंधी साहिब सिंधी अदबी तारीख़ जे हवाले सां कहिड़ो कमु कयो आहे? तव्हां चवंदो साईं हुन सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो जे नाले सां हुन किताबु लिखियो आहे ऐं हुनखे हिकिड़ो सुठे रेफरेंस बुक तौरु मञियो वञे थो पियो। अच्छा भला तव्हां इहो ॿुधाईंदो त शाइरीअ सां दुश्मनी हिकिड़ो किताबु आहे, उहो उनजो लेखक केरु आहे? तव्हां चवंदो साईं डॉक्टर इसाक़ समेजो साहिब। अच्छा भला गुनाह जा गीत कंहिंजो किताबु आहे? तव्हां चवंदो साईं इहो बि डॉक्टर इसाक़ समेजो साहिब जो आहे। अच्छा भला इहो तव्हां ॿुधाईंदो त डॉक्टर नवाज़ शौक़
जी ज़ात कहिड़ी आहे, तव्हां चवंदो साईं उहो सोरियाणी आहे ज़ात जो। अच्छा, दीन मोहम्मद वफ़ाई जी ज़ात कहिड़ी आहे बाबा, तव्हां चवंदो साईं भट्टी हुयो ज़ात जो। अच्छा, भला परवानो भट्टी जेको आहे उन जो नालो छा आहे असली, तव्हां चवंदो साईं मेवो ख़ान। अच्छा, भला सिंध में कता नवेसी जे हवाले सां शुरात कंदड़ केरु आहे, तव्हां चवंदो साईं ज़ैब आकली। अच्छा, सिंधी में कते जो बादशाह कंहिंखे था चवनि पिया, शाइरी जी सिंफ़ आहे कतो, उन जो बादशाह कंहिंखे था चवनि, तव्हां चवंदो साईं उमीद खैरपुरी खे चवनि था। अच्छा, भला इहो ॿुधाईंदो त सिंध में उस्ताद बुखारीअ जी जेका शाइरी आहे उन जी सुञाणप क़ौमी मज़ाहमती ऐं इनकलाबी शाइरी आहे। इहो ॿुधाईंदो त उन ॿी कहिड़ी ॿोलीअ में शाइरी कई, तव्हां चवंदो साईं उन सराइकी ॿोलीअ में बि शाइरी कई। अच्छा, उनजो नालो छा आहे, तव्हां चवंदो साईं तड़ तड़ तेॾियां ॻाल्हियां। वरी तव्हांखे चवंदा भला उस्ताद बुखारीअ जी शाइरीअ जे हवाले सां, जी लुगत जे हवाले सां कंहिंजो किताबु आयल आहे मार्केट में, तव्हां चवंदो साईं अज़ीज़ किंगराणीअ जो। कहिड़े नाले सां, तव्हां चवंदो साईं अखर अखर आरसी। अज़ीज़ किंगराणी उस्ताद बुखारी जी शाइरीअ खे जी लुगत खे आंदो आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा भला ॿोल जो गुण किताबु कंहिंजो आहे, तव्हां चवंदो साईं डॉक्टर मोहब्बत बुढ़ो। अच्छा, शऊर भला किताबु कंहिंजो आहे, तव्हां चवंदो डॉक्टर मोहब्बत बुढ़ो। अच्छा, फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स किताबु कंहिंजो लिखियलु आहे, तव्हां चवंदो मोहम्मद इब्राहिम जोया साहिब जो। अच्छा, जोया साहिब जी जेका सुञाणप आहे उहा मुहाग नवेसी जे हवाले सां आहे। तव्हां ॿुधाईंदो त जोया साहिब सभ खां घणा मुहाग कहिड़े शाइर जे किताबनि जा लिखिया, तव्हां चवंदो साईं शेख अयाज़ जे किताबनि जा वधीक मुहाग लिखिया अथई। अहिड़े तरीक़े सां ॻाल्हियुनि करंदे ऐं बेशुमार किसा अॻिते वधंदा ऐं अव्हां सुवालनि जा जवाब ॾींदा वेंदो। ऐं जीअं सुहिणे नमूने सां जवाब ॾींदा वेंदो उअं ई सुहिणे नमूने सां तव्हांखे कामयाबी नसीब थींदी। सो उमेदु आहे त असांजी नंढड़ी एफर्ट तव्हांजे कमु ईंदी। सो वरी मोकिलायूं कोन था, सदाईं गॾु आहियूं ऐं जॾहिं पहिरियों तॾहिं